डॉक्टर हेगल जी लफ़्ज़नि में हिकिड़ो ऑर्गेनिक वजूद आहे, हिकिड़ो ज़िंदह वजूद आहे, हिकिड़ो ज़िंदह मज़हर आहे। ॿोली समाज जो सॼो कॉग्निटिव वहिंवार आहे। इन करे जीअं समाज हिकिड़ो ज़िंदह वजूद आहे त ईअं ॿोली बि हिकिड़ो ज़िंदह वजूद आहे। ऐं जॾहिं ज़िंदह वजूद चऊं था त इन जो मतिलबु आहे त उन जी लुग़त, उन जो ढांचो, उन जा लफ़्ज़, उन जी मानवियत, उन जे अंदरि रुझान, उन जी पिखेड़, उन जी वर्टिकल ऐं हॉरिजेंटल एक्सपेंशन, इहे सभु ॿोलीअ जा बुनियादी पासा आहिनि जेके ॿोली हिकिड़े ज़िंदह लका तौरु पाण सां गॾु खणी हले थी। ऐं कॉन्फ्रेंसनि जो मक़सदु ज़ाहिर आहे इहो हूंदो आहे त ॿोली त समाज जी शइ आहे, ॿोली खे समाज संभाले थो, पर कॉन्फ्रेंसनि जो मतिलबु इहो हूंदो आहे त उन ॿोलीअ जे बारे में रिथाबंदी कजे, जाइज़ो वठिजे, उन ॿोलीअ जे बारे में जेके चैलेंजिस आहिनि हर दौर जा, पंहिंजे हमसर दौर जा, ईंदड़ दौर जा, उन ते गौर कजे, ऐं जेके उन जे लाइ राहूं ऐं मौक़िया मुयसर आहिनि अॻिते वधण जा, उन्हनि जे बारे में समाज में पैदा करे हसासियत। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त कॉन्फ्रेंसनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त तहक़ीक़ जे लाइ नवां नवां मैदान ऐं मौज़ू तयारु करे साम्हूं आणनि। त मुंहिंजी जेके चंद तजवीज़ूं ऐं राया आहिनि इहे इन बुनियाद ते हूंदा। तव्हां सभु ॼाणो था त सिंधी ॿोली सिंधी क़ौम वांगुरु ऐं सिंध जे समाज वांगुरु ऐं सिंध जे वतन वांगुरु तारीख़ जा लाह चाढ़ा तमामु घणा ॾिठा आहिनि। मां घणो परे न बि वञा त रुगो मीर साहबनि जो दौरु वठूं, 1853 खां पोइ ते वञूं त मीर साहबनि जे ज़माने में बि सिंध जी दफ़्तरी ॿोली फ़ारसी हुई। त 167 साल हिन वक़्त ताईं, अॼोके साल ताईं सिंधी ॿोलीअ इहो सफ़र तय कयो आहे, जंहिंमें मिसाल तौरु मिर्ज़ा कलीज बेग सिंधी ॿोली जो चइनि भाङनि में सिंध जो ग्रामर लिखी पेश कयो, सिंधी व्याकरण, पोइ सिंध जी लुग़त आहे, घणो कमु थियो आहे। मां इन ॻाल्हि ते नुक़्ते थो खणां त अञा ताईं असांजी सिंधी ॿोलीअ जो जेको सॼो जेको डिस्कोर्स आहे उहो माज़ी में अञा बंदि आहे। मिसाल तौरु माज़ी जो मतिलबु थियो त उनजी तारीख़ कहिड़ी आहे, उनजी तारीख़ जे बारे में हाणे ज़ाहिर आहे ॿोली जी तारीख़ का फिज़िक्स जी तारीख़ त न आहे, ॿोली जी तारीख़ का काइनाती मैकेनिकल हिस्ट्री त न आहे जेका ऑथेंटिक हूंदी। ज़ाहिर आहे ॿोली जी तारीख़ समाज जी तारीख़ आहे, इंसान जी तारीख़ आहे। इन करे उन जे बारे में हिकिड़ी साइंटिफिक स्पेकुलेशन्स थींदियूं ऐं उन्हनि जे बुनियाद ते उहे राहूं अॻिते थींदियूं। पर उन जे बावजूदि सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियादु छा आहे, उन जे बारे में मुख़्तलिफ़ हाइपोथीसिस आया, मुख़्तलिफ़ नज़रिया आया। ऐं हाणे बाय एंड लार्ज इन्हनि समूरनि जेके मफ़रूज़ आहिनि या हाइपोथीसिस आहिनि, उन में हिकिड़ी बुनियादी पोज़ीशन आहे जेका सिराज साहब वरिती ऐं डॉक्टर बलोच साहब बि उनखे आख़िर में इंडोर्स कयो त सिंधी हिन सिंधू तहज़ीब जी असलोकी ॿोली आहे। उहा न कंहिंजी धीउ आहे, न कंहिंजी ॼाई आहे, न कंहिंजी नुंहुं आहे, न कंहिंजी माउ आहे, उहा हिन सिंधू सभ्यता जी असलोकी पंहिंजी ॿोली आहे। जेका शइ मां थो चवणु घुरां अॼोकी, ऐं मूं गुज़िरियल दफ़े बि ॻाल्हि कई त सिंधी ॿोलीअ जो जेको सॼो डिस्कोर्स आहे घणे भाङे तहक़ीक़ी ढांचो आहे, उहो घणे भाङे ग्रामर, घणे भाङे लुग़त ऐं ॿोली जे तारीख़ खां ॿाहिरि नथो निकिरे। असांखे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, इहो हिकिड़ो एकेडमिक बहस आहे, इहो पियो हलंदो, इन जे बारे में का बि यूनिवर्सल डेफिनेशन साम्हूं न ईंदी त ॿोली जी तारीख़ का ऑथेंटिक, जीअं मूं ॻाल्हि कई त हीअ को ज़ाहिर लॉज़ ऑफ मोशन्स न आहिनि। इन करे इहो डिस्कोर्स पियो हलंदो। हाणे कहिड़ी ज़रूरत आहे, मां सम्झां थो सिंधी ॿोलीअ खे 21वीं सदीअ में ऐं मुस्तक़बिल में दाख़िल थियण जे लाइ सिंधी ॿोलीअ खे मुस्तक़बिल सां जोड़ण जी ज़रूरत वधीक आहे। उन जे ग्रामर, उन जे व्याकरण, उन जे लुग़त, उन जे तारीख़ ते जेको कमु थियो आहे उहो शानदार आहे, पियो हलंदो, पर मुस्तक़बिल किथे बीठो आहे। मां उन में सिर्फ़ु 2 मिसाल थो ॾियणु चाहियां मौक़िक़नि खे। पहिरीं ॻाल्हि, ॿोली जो असांजो मौज़ू आहे त ॿोली जो समाजी पासो बि आहे, ॿोली जो सकाफ़ती पासो बि आहे। अॼोके दौर में ॿोलियूं फ़क़ति सकाफ़त जे करे अॻिते वधनि इहो नामुमकिन आहे। दुनिया में तमामु घणियूं कमाल जूं सकाफ़ती कम्यूनिटीज़ आहिनि, उन्हनि जूं ॿोलियूं महदूद आहिनि। ॿोलियूं फ़क़ति अदब जे करे अॻिते वधनि इहो मुमकिन न आहे। ॿोलियूं अदब जे करे बि अॻिते वधनि थियूं, जीअनि थियूं, अॻिते वधनि थियूं। इन करे जेका शइ मां बार बार चवंदो रहां थो उहा मां अॼु बि वरजायां थो, कहिड़ी त ॿोलियूं अदब सकाफ़त सां गॾोगॾु इल्म सां अॻिते वधंदियूं।
जेसि ताईं सिंधी ॿोली इल्म जे मुख़्तलिफ़ शोबनि जी ॿोली न थींदी तेसि ताईं मुस्तक़बिल में फ़क़ति शाइरी ऐं अदब जे आसिरे ते अॻिते न वञी सघंदी। इहो तमामु हिकिड़ो बुनियादी सुवालु आहे, असांखे सम्झणो पवंदो। फ़ारसी हेॾो शानदार विरसो आहे उनजो, पर इल्म जी ॿोली थी चुकी आहे। अरबी हेॾी शानदार सकाफ़ती ॿोली आहे, हाणे इल्म जी दुनिया में आहे। दुनिया में सभु वॾियूं ॿोलियूं, इन करे सिंधी ॿोलीअ खे मुस्तक़बिल सां जोड़णो पवंदो ऐं सिंधी ॿोलीअ खे इल्म जे शोबनि जी ॿोली बणाइणो पवंदो। इहा हिकिड़ी बुनियादी ॻाल्हि आहे। ॿोली जो वाहिपो समाजी पासो खयो वियो आहे। अॼु समाजी पासे जो वॾे में वॾो पासो इहो आहे त छा का ॿोली कंहिं ज़िंदह समाज जी ॿोली आहे या उहा कंहिं मरंदड़ समाज जी ॿोली आहे। छा ॿोली पंहिंजे समाज जे वाहिपे में आहे, ऐं जॾहिं मां वाहिपो चवां थो त वाहिपो घर में बि आहे, वाहिपो बाज़ार में बि आहे, वाहिपो बस में बि आहे, वाहिपो हाणे डिजिटल स्पेस में बि आहे, वाहिपो इल्म में बि आहे, यूनिवर्सिटियुनि में बि आहे। वाहिपे जो दाइरो तमामु वसी थी चुको आहे। हाणे AI जी दौर माण्हू अची चुको आहे। इन करे जेका शइ मूंखे हिन में अॼु गुज़ारिश करणी आहे त सिंधी ॿोली जे वाइपे में जेको वॾे में वॾो चैलेंज आहे हिन वक़्तु, उहो इहो आहे त असांजो शहरी नओं नस्ल सिंधी ॿोली लिखी पढ़ी नथो सघे। असां तव्हांजा ॿार, हेॾी असांजी ख़्वाहिश हूंदी हुई त सिंध में विचोलो तबिको पैदा थिए, सिंधी माण्हू शहरनि में अचनि, सिंधी माण्हू जदीद तालीम में अचे। हाणे जॾहिं मस वञी उहो तबिको ठहियो आहे ऐं मस सिंधी माण्हुनि जो हिकिड़ो वॾो अंग शहरी थी चुको आहे, त अलमियो इहो आहे त उहो पंहिंजे ॿोली खां कटियल आहे। उन में मां सिंध हुकूमत खे बि सम्झां थो त जवाबदार आहे ऐं ज़िम्मेवारु आहे त जंहिं क़िस्म जी संजीदा रिथाबंदी जी ज़रूरत आहे सिंधी ॿोली जे इतलाक़ जी, कानून हुअण जे बावजूदि उहा सिंध हुकूमत ऐं सिंध हुकूमतूं माज़ियूं सभु उहे सभु नाकाम वियूं आहिनि। इन करे मां सम्झां थो असांजे अॼोके दौर जे लाइ इहो सवालु समय खणणो पवंदो त असांजो ॿहिराड़ी जो ॿारु ॻाल्हाए थो, ॿहिराड़ी जो वालदेन ॻाल्हाइनि था, ॿहिराड़ी जो समाज ॻाल्हाए थो, शहरी सिंधी तबिके जा ॿार सिंधी पढ़णु लिखणु ॻाल्हाइणु ॼाणनि था कोन था ॼाणनि। इहो वॾो चैलेंज आहे। इन करे 64% आबादी नौजवाननि जी आहे, 64% में वॾो अंग अर्बन आबादी जो आहे। जे इन रफ़्तार सां असांजो नओं नस्ल ॿोली खां कटियल रहियो त पोइ ईंदड़ 20, 30, 40, 50 सालनि में ॿोली किथे बीहंदी, मां सम्झां थो इहो ॿोली जे लाइ हिकिड़ो वजूदी सुवालु। AI घणो ज़मानो असांजी ख़्वाहिश हुई, मां तजवीज़ हुजां हिकिड़ी, ॿई मिनिस्टर साहिबान वेठा आहिनि, घणो ज़मानो सिंध में इहा ख़्वाहिश हुई त सिंधी अदब तर्जुमो थिए ॿियनि ॿोलियुनि में, ऐं ॿियनि ॿोलियुनि जो विरसो इल्मी अदबी विरसो तर्जुमो थिए सिंधी ॿोलीअ में। भुट्टे साहिब जो बि इहो कंहिं ज़माने में शेख हयात सां डिस्कस कयो हुई, ख़्वाबु हो, शेख हयात साहिब जो ख़्वाबु हो, उन कोशिशि कई। सरदार शाह साहिबु पंहिंजे पुराणे गुज़िरियल वक़्त में ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन बि ठाहियो, सुठी ॻाल्हि थी। मैडम महताब राशदी असेंबली में रेज़ोल्यूशन मूव कयो, पर हक़ीक़त इहा आहे त जेतिरो इहो कमु अॼोके दौर में सवलो थी पियो आहे AI जे करे, तव्हां तर्जुमो त कराए ॾिसो AI खां, मां सम्झां थो त 10% ज़रूरत पवे थी ज़मीरी पछाड़ियुनि में ऐं इस्म ऐं सिफ़त जे कुझु मामलनि में, जम ऐं वाहिद जे मामलनि में। बाक़ी हिन वक़्तु जेको तर्जुमो AI तव्हांखे करे ॾिए थी, उहो त मां सम्झां थो त इहा हिकिड़ी वॾी अपॉर्चुनिटी आहे जेका असां ज़ाया करे रहिया आहियूं। इन करे सिंधी ॿोलीअ खे, मां ॿई मिनिस्टर साहिबान वेठा आहिनि, सिंधी ॿोलीअ में को वाक़ई मयारी जेके कम थिया उहे सुठा कम थिया, पर उहे कम घणे भाङे छपियल किताब ॿीहर छपिया, कुझु तर्जुमा बि थिया जेको शानदार कमु हो, पर सिंधी ॿोलीअ में ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन जो हिकिड़े वॾे फुल फ्लेज इदारे तौरु ठहणु। ऐं हाणे इदारे जो मतिलबु इहो न आहे त तव्हां उन में 100 माण्हू विहारे छॾियो, इदारनि जा तस्वर तब्दील थी विया आहिनि। इदारनि में का ज़रूरत न आहे 100 माण्हू विहारण जी। इदारनि खां खे ठाहियो, एफिशिएंट बणायो, वर्चुअल स्पेस आहे, माहिर कमीशन कयो ऐं तव्हांखे इहो सभु कमु करे ॾींदा। मां सम्झां थो ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन खे माहिर एडिटर खपनि, बाक़ी तव्हांखे कमु AI करे ॾींदी। इन जे बारे में हिकिड़ो बोर्ड ठहे, प्रॉपर इदारे जी या जोड़जक थिए। सिंधी ॿोलीअ खे इल्म जी ऐं आलमी अदब जी ॿोली ऐं पंहिंजे अदब खे तर्जुमो करण जो ख़्वाबु साबिया करणु जेतिरो अॼु सवलो थी पियो आहे, इन AI जे करे एतिरो कॾहिं न हो। मां सम्झां थो इन बारे में का सीरियस अॻभराई थियणु खपे। सकाफ़ती पासो बि साम्हूं अचे थो, ॿोली जो समाजी पासे ते असां ॻाल्हि ॿोल कई, ॿोली जो ग्रामेटिकल पासो साम्हूं अचे थो, ॿोली जो लेक्सियोग्राफिक पासो अचे थो।
जेका मूं सवेर ॻाल्हि कई उहा कहिड़ी, अॼोको दौरु सॼी दुनिया में फिलॉसफी ऑफ मीनिंग जो दौरु आहे। हीअ जेको सॼो जेका स्ट्रक्चरल फिलॉसफी आहे ऐं पोस्ट स्ट्रक्चरल फिलॉसफी आहे, इहा सॼी फिलॉसफी ऑफ मीनिंग आहे। ऐं जॾहिं मां मीनिंग चवां थो त मीनिंग बि ॿोलीअ ऐं समाज वांगुरु हिकिड़ो ज़िंदह अमल आहे। सिंधी ॿोलीअ जा स्कॉलर्स तमामु घणा वेठा आहिनि, मां सम्झां थो असांजी यूनिवर्सिटियूं आहिनि, इदारा आहिनि। हाणे ॿोली छाल ॾेई अॻिते कीअं वधी सघे थी, जॾहिं ॿोली पाण सां गॾु नई मानवियत पैदा करे अॻिते वधंदी। इन करे ज़ाहिर आहे त लैंग्वेज प्लैनिंग, लैंग्वेज जी रिथाबंदी जो इहो बुनियादी सुतून आहे। असांजी सिंधी ॿोलीअ जे अञा ताईं तहक़ीक़ी डिस्कोर्स में इहा शइ शामिल ई न थी आहे त ॿोली दरअसल फ़क़ति पंहिंजे ढांचे सां अॻिते न वधंदी, उहो बि उनजो हिसो आहे। ॿोली पंहिंजे मानवियत जे अॻु भराइण सां अॻिते वेंदी, ऐं मां सम्झां थो इहा हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं लास्ट बट नॉट लीस्ट, तव्हां हिते हिकिड़ी ॻाल्हि उनवान में बि आहे, छो त लिखत जो ज़िक्र बि आहे, इंडस स्क्रिप्ट। ॿ नुक़्ता हिन में आहिनि। इंडस स्क्रिप्ट में मां सम्झां थो माहिरनि वेठा आहिनि। इंडस में जेका वॾी रुकावट आहे, सरदार शाह साहब पंहिंजे ज़माने में कॉन्फ्रेंस बि कोठाई, उन में हिकिड़ी वॾी रुकावट इहा आहे त इंडस स्क्रिप्ट में का इबारत मौजूदु न आहे, को टेक्स्ट मौजूदु न आहे, फ़क़ति अखर मौजूदु आहिनि, अखर अलामतूं आहिनि। इन करे अलामती मानवियत, जीअं तव्हांखे मच्छी जी माना साईं अज़ कंहिं ॿुधाईंदो, इहा ज़ाहिर आहे अलामतुनि खे डिसाइफर करण जो कमु आहे। पर सिंधी ॿोलीअ में जीअं लिखत मिली आहे, उन में जीअं त टेक्स्ट न आहे। मां मज़हबी माण्हू न आहियां, पर मज़हबनि जो हिकिड़ो कमाल आहे, मज़हबी टेक्स्ट सदियुनि ताईं उन्हनि ॿोलियुनि खे जीअरो रखण जो कमु ॾिनो। छाकाणि त इहे मज़हब ई हुआ जिन जा टेक्स्ट हज़ारे सालनि ताईं तारीख़ में जीअरा रहिया। त असांजी हिन रस्मुल ख़त में हिकिड़ो वॾो मसइलो इहो आहे त उन में टेक्स्ट मौजूदु न आहे, अखर ऐं सिंबल मौजूदु आहिनि। ॿियो हिकिड़ो सुवालु, सवेर बि ॻाल्हि गुफ़्तगू थी पए, मां हुन में पंहिंजी तजवीज़ ॾियां, माण्हू मुंझी पवनि था अक्सर त बाबा भला रोमन रस्मुल ख़त खे एडॉप्ट कयूं न कयूं। इहो हिकिड़ो वॾो असां वटि हलीम बुरोई साहिबु मसइलो उथारियो हो। पर हलीम बुरोई साहिब जो मसइलो इहो हो त उहो चवंदो अरबी ख़तमु करे रस्मुल ख़त रुगो नाफ़िज़ कयो। मां सम्झां थो स्कॉलर्स वेठा आहिनि, असां सभु सम्झूं था दुनिया में केतिरियूं ॿोलियूं आहिनि, ॿोली हिकु हूंदी आहे, रस्मुल ख़त मल्टीपल थींदा आहिनि। इन करे हिंदी जो रस्मुल ख़त रोमन बि आहे ऐं उनजो रस्मुल ख़त हिंदी बि आहे, इहो देवनागरी। उर्दू जो रस्मुल ख़त रोमन बि आहे ऐं उहो साॻियो जेको रस्मुल ख़त उहो बि आहे। इन करे सिंधी ॿोलीअ में का बि कबाहत न आहे, जेकॾहिं अरबी रस्मुल ख़त अबुल हसन वारी खे क़ाइमु रखंदे असां रोमन रस्मुल ख़त खे बि उन सां गॾोगॾु राइज कयूं त इन में का अरबा ख़ता न आहे। प्रॉब्लम रुगो इहो इन में हो त असां अरबी रस्मुल ख़त ख़तमु न कयूं। And last but not least, let me say a few words about the political aspect of this whole subject. Since we have two scholars from Indonesia and Bangladesh, you all know that Pakistan, by virtue of the constitution, Pakistan is a proclaimed federation. And there are some prerequisites of all the inclusive federations of the world. And one of those prerequisites and one of those norms of inclusive federations is that federations do not believe in uniformity of any kind, distortion of identities. Inclusive federations across the globe do believe respecting identities and unity in diversity. Federations do not profess upon pseudo-uniformity, paradigm. And unfortunately, in Pakistan, after having passed almost more than 7 decades, we, the people of Sindhi language, Society of Sindhi language, people from Balochistan, people from even Punjab, Punjabi-speaking population, indigenous languages are struggling after having passed more than 7 decades to get their legitimate and constitutional status in the federation. And unfortunately, the denial syndrome continues in the federation. And since we have a friend from Bangladesh, you know very well that that was one of the bone of contentions during the inception, after the inception of Pakistan and during the normative phase, that Bangla language was denied its status. Although in 1956 constitution, Bangla language was given the status, but by that time damage was done. So I think this is when we discuss the language issue in Pakistan, when we discuss the technological and socio-cultural aspect, lexicographic aspects of the language, we
always profess upon the political aspect of the status of the language of Pakistan, and we demand, we continuously demand that Pakistan, on one hand, constitution claims to be a federation, and on the other hand, the polity, the republic, the federation fails to respect and acknowledge the status of indigenous languages of Pakistan as the national languages. So in this conference as well, since it's an international conference, I think we should include this resolution that we all demand from the Senate of Pakistan, from the Parliament of Pakistan, from the government of Pakistan, and from the polity of Pakistan, that Pakistan can never qualify to be termed as a federation unless and until it recognizes the legitimate constitutional status of the mother languages, indigenous languages, as the national languages of Pakistan. That is our unanimous position. And let me clarify one more thing, that when we profess upon the status of our languages in Pakistan as national languages, we do not exhibit any hate syndrome against any language. We respect Urdu language. We love Urdu language. I think it is the inclusivity of the spirit of the federation that can, own and acknowledge all the languages, including Urdu language. So Urdu can continue its function as a lingua franca, not as a national language. And English language can continue as an official language. But the Sindhi language, Punjabi language, Saraiki language, Balochi language, and all the indigenous languages of Pakistan should be given status of national languages constitutionally. That is Vinas Salman. So I think we all realize and know that it's a long way, and state is still, in denial syndrome. But we will never surrender, and we will continuously profess upon this demand, and we will continue to mount pressure on the polity, and especially since we have a member from the parliament, Mr. Senator Saab, you may, I know personally, you may present language bill in the Senate. It won't work because your mother parties do not respect this demand. Your mother parties of Pakistan, they do not lobby for this, status. I have never seen that PPP and PMLN or PTI have ever discussed this issue on their table, and they have reached on some consensus. So I think individual members can present bills in the parliament that will not make a difference. The issue is that the leadership and the mother parties of sitting in the parliament, they should take this issue seriously. They should put this agenda on their top priority, and then this can, this issue can seek a right place in the main discourse and in the parliament. Otherwise, individual bills, we all know that will be another futile exercise. Thank you very much.